अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु ईद जो टियों ॾींहुं आहे ऐं असां मौजूदु आहियूं पंहिंजे ॻोठु अलियाबाद में ऐं हींअर असां वञी रहिया आहियूं दाद शहीद दरगाह ते। ऐं असां सां गॾु हींअर मौजूदु आहे हमीद लशारी, जेको असांजो दोस्त आहे पीरी प्यारो, ऐं पोयां मुनीर लशारी ऐं इंजीनियर शेजान लशारी असां सां गॾु आहे। दोस्तों फाइनली असां पंहिंजी बारगाह में पहुची वियासीं ऐं हिते असां पंहिंजूं बाइकूं बीहारे करे लॉक कयोसीं, पोइ सिधो एंट्री हईसीं दरगाह जे अंदरि। दोस्तों कुछ देर दरगाह के अंदर वेठासीं, दुआ वुआ घुरीसीं ऐं हीअ आहे दाद शहीद दरगाह। दोस्तों इन दरगाह में हिकिड़ी ख़ासियत आहे, इन दरगाह की छत न आहे, केॾो ई बरसात हुजे, केॾो मींहुं पए, बरसात जो पानी दरगाह के अंदर नाहे ईंदो। दोस्तों को फाइनली एक ॿिए सां हवा लायासीं दरगाह जे ॿाहिरां निकिरी करे ऐं अल्लाह हाफ़िज़ करे दरगाह के पोइ सिधो असां ॿेली तरफ़ वियासीं, जो संगत के ॿेलो घुमणो ऐं फोटोग्राफी वग़ैरह करणी हुई, तो वियासीं। जाम ॾाढी गर्मी हुई दोस्तों। पोइ असांखे कुझु दोस्त मिलिया, उन्हनि दोस्तनि सां असां हाल वाल कयोसीं, मिलियासीं ऐं प्यार वंडियोसीं पंहिंजो। ऐं शेजान लशारी हर जीअं संगत खां इंटरव्यू कयो ऐं हिननि खां पुछियईं के तुर बकरियूं आहिनि छा न। संगत पोइ थोरो नंढड़नि सां गॾु टिकटॉक वग़ैरह ठाहीसीं, वीडियो ठाहीसीं, नंढड़ा बि ख़ुशि थी विया ऐं पोइ मुनीर लशारी की टिकटॉक ठाहीसीं, सिनेमेटिक मूड वरितासीं ऐं पोइ फाइनली असां अची वियासीं पंहिंजे उताग ते। ॾाढी गर्मी हुई ऐं उताग ते अची करे बसि वेठासीं, किरियासीं, त पोइ हमीद लशारी असांखे बोतल पीआरी। सुबुह संगत व्लॉग के कयूं था हिते ख़त्म। मिलंदासीं अगले व्लॉग में। वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कमेंट शेयर ज़रूरु कजो।